खतीब इस्लाम हज़रत मौलाना साईं मुफ्ती अब्दुल रहीम पठान साहब दामत बरकातुहुमुल आलिया, इन इलाके जा उलमाए किराम, मुझे सामो वेठल जमीयत उलमा इस्लाम ए जमीयत तलबा इस्लाम जा मुझा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, मां सब का पहिरियां पंहिंजे भाउ हाफिज़ मुनीर अहमद सोलंकी साहब, जनाब हमादुल्ला सोलंकी साहब ऐं बाक़ी जेके इंतज़ामिया वारा दोस्त आहिनि उन्हनि खे इन पुरवकार तकरीब जे इनकाद ते दिल जे गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थो ऐं मां दुआगो आहियां अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्हनि नौजवाननि जी मेहनत के पंहिंजी बारगाह में क़बूल मक़बूल मंजूर फरमाए। मूंखे चयो वियो आहे मुख़्तसर बयान असल खिताब हज़रत मुफ्ती साहब जो थींदो। मैं नौजवाननि जी मौजूदगी में ॿ चार ॻाल्हियूं अर्ज़ रखणु चाहियां थो। हक़ीक़त इहा आहे त अॼु जा जेके नौजवान आहिनि मुस्तक़बिल जा इहे वॾा थींदा। अॼु जा इहे नौजवान मुस्तक़बिल में पंहिंजे इलाके जा भी वॾा थींदा, पंहिंजे घर जा भी वॾा थींदा, पंहिंजे महल्ले जा भी वॾा थींदा, पंहिंजे इलाके जा भी वॾा थींदा। अॼु जा इहे नौजवान जेके जिंदगी जे जवानी जे मरहले में जिंदगी गुजारनि पिया, सुभाणे वञी करे उन्हनि खे वॾियूं वॾियूं जिम्मेदारियूं खणणियूं आहिनि। लेकिन असां जेकॾहिं मौजूदा दौर में नौजवाननि खे ॾिसूं, नौजवाननि जे हालतनि खे ॾिसूं, सच्ची ॻाल्हि इहा आहे त असांजी दिल खून जा ॻोढ़ा वाहे थी। उहे नौजवान जेके असांखे कॾहिं जवानी जी हालत में जंगे बदर ऐं जंग उहद में जवानी ऐं शबाब जी हालत में कुफ़ार जे मुक़ाबले में बीठल नज़र ईंदा हा, उहे नौजवान माज़ी जे अंदर जवानी ऐं शबाब जे आलम में आलमे कुफ्र खे ललकारींदा हुया, कुफरिया ताक़तन के इस्लाम जे बोल के बुलंद करण जे लाइ उन्हनि जे खिलाफ विढ़ंदा हुया। उहे असांजे माज़ी जा नौजवान हुया। जेकॾहिं असां पंहिंजे मौजूदा दौर जे नौजवाननि खे ॾिसूं त असांजे इन माशरे जे अंदर 80 खां 90% अहिड़ा नौजवान तव्हांखे मिलंदा जंहिंखे जेकॾहिं चयो वञे त सही तरीक़े सां क़ुरान करीम नाज़रा पढ़ो, उहो तव्हांजे साम्हूं नाज़रा क़ुरान करीम न पढ़े सघंदो। माज़ी में उहे नौजवान जेके दुनिया जे कुफरिया ताक़तनि सां मुक़ाबलो कंदा हा, जेकॾहिं अॼु असां पंहिंजे नौजवाननि खे ॾिसूं, तव्हांखे 80 खां 90% अहिड़ा नौजवान मिलंदा जेके नौजवान उन्हनि खे मां यकीन सां चवां थो त उहे नौजवान सही अंदाज में नमाज भी अदा न करे सघंदा। ऐं एतिरे हद ताईं जेकॾहिं उन्हनि नौजवाननि खे इंग्लिश जे बारे में चओ त तव्हांखे फरफर इंग्लिश ॿुधाईंदा, तव्हांखे केमिस्ट्री ऐं बायोलॉजी जा फार्मूला ॿुधाईंदा। लेकिन उहे नौजवान उन्हनि जे साम्हूं जेकॾहिं पंहिंजे वालिद जी मैयत पई हुजे, उहे जनाज़े जी नमाज भी अदा न करे सघंदा ऐं जनाज़े जी दुआ भी न पढ़े सघंदा। दुनियावी तालीम जूं वॾियूं वॾियूं डिग्रियूं उन्हनि वटि हूंदियूं, दुनियावी तालीम जूं जेके महारतूं आहिनि, जेके स्किल्स आहिनि उन्हनि वटि हूंदा। लेकिन उहे ई नौजवान जेकॾहिं उन्हनि खां पुछो वञे त गुस्ल जा फ़राइज़ केतिरा आहिनि, त गुस्ल कीअं कबो आहे, उहो भी तव्हांखे न ॿुधाए सघंदा। इन्ही हवाले सां इहे जेके नौजवान मेहनत कनि पिया, हिकिड़ी ज़िम्मेदारी इन्हनि ते इहा ज़रूर आहे, पर अॼु हिकिड़ी ज़िम्मेदारी मां पंहिंजे उन्हनि जे वालिदैन खे भी यादि ॾियारणु चाहियां थो त तव्हां पंहिंजे नौजवान नस्ल जी जीअं तव्हां उन्हनि जे लिबास जो ख्याल कयो था, तव्हां उन्हनि जे खाधे पीते जो ख्याल कयो था, तव्हांजे लाइ इहा शइ लाज़मी ऐं ज़रूरी आहे त पंहिंजे ईंदड़ नस्ल जे दीन जे लाइ बि ख्याल कयो, उन्हनि जे सुबुह शाम जो, उन्हनि जे ॾींहं राति जो भी तव्हां ख्याल कयो, उन्हनि जे घुमण फिरण जो भी तव्हां ख्याल कयो,
केड़न दोस्तन सां उहे वेहन था, केड़न मजलिसन में उहे वेहन था। असां एड़ा भी नौजवान हकीकत में ॾिठा आहिनि जंहिंजा वालिदैन तहज्जुद गुज़ारन, जिंदा वालिदैन आलिम दीन आहिनि, लेकिन पंहिंजे औलाद के उन सही तरीक़े से तरबियत न करे सघियान। उहे तालीमी इदारन का पढ़ी करे जॾहिं वापस अचन था तो उहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात जा भी इनकारी थी था वञनि। इन्ही जे करे परे वञण जी ज़रूरत ना है। असां के अज पंहिंजन मस्जिदन के ॾिसणो पवंदो। असां जे मस्जिदन में तहां के जेकॾहिं नमाज़ी मिलंदा उहे पोढ़ा, उहे ज़ईफ़, जंहिंजी उम्र खत्म थियण वारी हूंदी, उहे ई तहां के मस्जिदन में मिलंदा। तहां के नौजवान जेकॾहिं हिकु अधु ॿ टे मिली सघनि त मिली सघंदा। छाजे करे त असां तरबियत नथा कयूं पंहिंजे नस्ल जी। जेकॾहिं अॼु असां तरबियत न कंदासीं, सुभाणे जेकॾहिं असां इन्ही दुनिया के छॾे करे कब्रन में हलिया वेंदासीं, हकीकत इहा आहे ऐं मुशाहिदो भी इहो आहे, सुभाणे असांखे असांजी औलाद मां को अहिड़ो माण्हू भी न मिलंदो जेको असांजी कब्र ते अची करे लेपो ॾेई करे वञे। छो? जेकॾहिं असां तरबियत न कंदासीं, इहे साॻिया नौजवान असांजे लाइ वबाल बणिजी वेंदा। असांजे इज़्ज़त जो जनाज़ो इहे ई नौजवान खणंदा। इन्ही जे करे ये जेके जमियत तलबा इस्लाम जा नौजवान ये मजलिसूं मुनक़िद कनि था, जेके नौजवान तव्हांखे ये मौक़ो फिराम कनि था, इहो तव्हांखे सिर्फ़ यादि दहानी कराइनि था त तव्हां जीअं नौजवाननि जे ॿियनि ज़रूरतनि जो ख़्यालु रखो था, इन्हनि नौजवाननि जी दीनी ज़रूरतनि जो भी तव्हां ख़्यालु रखो। त इन्ही जे करे सिर्फ़ मैं ये गुज़ारिशात खणी करे अवां जे साम्हूं आयो हुयुमि। टाइम इंतहाई मुख़्तसर आहे। हाणे तव्हां सभई इहो हथ मथे करे अज़म कयो त इंशाअल्लाह असां पंहिंजी ईंदड़ नस्ल जी सही इस्लामी तरबियत कंदासीं इंशाअल्लाह। बावाज़े बुलंद चओ इंशाअल्लाह। ऐं जेके हिते असांजा नौजवान वेठा आहिनि, उन्हनि नौजवाननि खे भी मुंहिंजी गुज़ारिश आहे, हकीकत इहा आहे जवानी इंसान जे लाइ थोड़ो हिकिड़ो अरसो आहे। ना आहे ख़बर असांखे त असांजी ज़िंदगी जो वक़्त केड़े टाइम पूरो थिए। असांजा वालिदैन त नमाज़ी आहिनि, असांजा वालिदैन तहज्जुद गुज़ार आहिनि, उहे पंहिंजी कब्र के वञी करे रोशन कंदा। जॾहिं असां ऐं तव्हां कब्र में वेंदासीं त पोइ असांजो छा हाल थींदो? असांखे पंहिंजी कब्र पाण खे ठाहिणी आहे। असांखे पंहिंजी ज़िंदगी जो पाण खे भी ख़्यालु रखणो आहे ऐं असांजी आख़िरत जो ख़्यालु भी पाण खे रखणो आहे। इन्ही जे करे हिते जेके नौजवान वेठा आहिनि, उन्हनि खे भी इहा गुज़ारिश आहे त तव्हां उलमाए किराम सां मिलो, उलमाए किराम खां रहनुमाई वठो। जेकॾहिं असां दुनियावी तालीम हासिल करे भी इंग्लिश असांखे नाहे ईंदी त असां कोशिशि कंदा आहियूं त कंहिं कोचिंग सेंटर में वञूं। कंप्यूटर सिखण जे लाइ भी 40 सालनि जा 30 सालनि जा माण्हू भी कोचिंग सेंटर में वेठा हूंदा आहिनि। त असांजी उमिरि वधी वई आहे, छा थी पियो? जेकॾहिं असां क़ुरान करीम के सिखण जे लाइ पंहिंजे इलाइक़े जे आलिम दीन वटि हली वियासीं त छा थी पवंदो? असांजी आख़िरत सुधरी पवंदी। मां नौजवाननि खे भी इहो अज़म दोहराइण चाहियां थो त तव्हां अज़म कयो त इंशाअल्लाह असां दीनदारी के एतिरो हासिल कंदासीं जो असांजे ईंदड़ नस्ल के असां पाण इहो ॿुधाए सघंदासीं त कहिड़ी जाइज़ शइ हलाल आहे, कहिड़ी हराम आहे, कहिड़ी शइ जाइज़ आहे, कहिड़ी शइ नाजाइज़ आहे। नौजवान इहो अज़म कयो त इंशाअल्लाह असां दीन के सिखंदासीं आईंदा इंशाअल्लाह। ऐं नौजवान इहो अज़म कयो त इंशाअल्लाह आईंदा असां 5 वक्ती नमाज बाजमात अदा कंदासीं। ऐं नौजवान इहो अज़म कयो त इंशाअल्लाह आईंदा असां क़ुरान करीम जी तिलावत रोज़ाना जी बुनियाद ते कंदासीं। जेकॾहिं तव्हांजो इहो अज़म आहे त इंशाअल्लाह तव्हां मुस्तक़बिल में तव्हां मंझां ई असांखे उहे नौजवान नसीब थींदा जेके माज़ी में असांखे हज़रत मौलाना साईं ताज महमूद अमरोटी जहिड़ा नौजवान मिलिया। माज़ी में जेके हज़रत हालेजवी, हज़रत बेरवी ऐं शहीद ख़ालिद महमूद सूमरो रहमहुल्लाह जहिड़ा नौजवान मिलिया। जेकॾहिं तव्हां अज़म कंदो त इंशाअल्लाह को मुश्किल न आहे, दीन आसान आहे। मां हिकु दफ़ो ॿीहर इन्ही इंतज़ामिया जलसे जी इंतज़ामिया के पंहिंजे दोस्तनि के इन परवकार तकरीब जे इनकाद ते दिल जे गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थो। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल